सलाम सिंध वासियो। काफ़ी दोस्तनि इनबॉक्स में सवाल पुछा ऐं काफ़ी दोस्तनि राब्ता कया त छाकाणि त कोरोना जो टेस्ट तमामु महांगो आहे, हर माण्हू जी पहुच नाहे ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो कन्फ्यूजन बि पैदा थी वियो आहे। माण्हुनि जो चवण इहो आहे त जेकॾहिं सरकारी लेबॉर्ट्रियुनि या सरकारी अस्पतालुनि मां टेस्ट कराइजनि था त उनजा रिज़ल्ट कुझु ॿिया था अचनि पिया। जेकॾहिं प्राइवेट लेबॉर्ट्रीज़ ऐं हॉस्पिटल्स में जेकॾहिं टेस्ट था कराइजनि त उन्हनि जा रिज़ल्ट्स कुझु ॿिया था अचनि पिया। ठीकु आहे, जेकॾहिं इन शइ खे मद्देनज़र रखिजे बि सही त हिन वक़्तु हालात कुझु अहिड़ा थी विया आहिनि त तक़रीबन हर 10 मां 7 माण्हू या 8 माण्हुनि में कुझु न कुझु सिम्टम्स मौजूदु आहिनि। इहो चवणु त दुरुस्त न थींदो त हर माण्हू खे कोरोना पॉज़िटिव आहे, पर इहो ज़रूरु आहे त कुझु सिम्टम्स अहिड़ा आहिनि या कुझु निशानियूं अहिड़ियूं आहिनि जिन सां पतो लॻाए सघिजे थो या जिन सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त किथे एहतियात करण जी ज़रूरत आहे। जहिड़ो कि जेकॾहिं तव्हां सम्झो था पिया त तव्हांखे ख़ुश्क खंघि ऐं जेकॾहिं थक आहे ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांखे गले में तकलीफ़ आहे त फ़ौरी तौर ते पाण खे पंहिंजे घर वारनि खां अलॻि करे छॾियो। फ़ौरी तौर ते धार कमरे में शिफ्ट थी वञो, पाण खे आइसोलेट करे छॾियो ऐं फ़ौरी तौर ते जेके ॾसियल दवाऊं आहिनि, डॉक्टर्स केतिरा ई भेरा ॾसियूं आहिनि जंहिंमें एरिथ्रोमाइसिन ग्रुप आहे मिसाल जे तौर ते, या जेकॾहिं कोई एंटी एलर्जिक्स वग़ैरह आहिनि या विटामिन्स जेके आहिनि, ख़ासि तौर ते विटामिन सी आहे, विटामिन डी आहे, विटामिन ई आहे, वठणु शुरू करे छॾियो। ऐं उनखां अलावा काहो या कहवो ज़रूरु वठो, ॾींहं में घटि 2 खां 3 दफ़ा ज़रूरु वठो। ऐं उनखां अलावा कोशिशि कयो त बाफ़ ज़रूरु वठो, पाणी में लूणु मिलाए करे पाणी खे उॿारे करे उनखां पोइ उनजी बाफ़ ज़रूरु वठो ॾींहं में 2 खां 3 दफ़ा। ख़ासि तौर ते उहे माण्हू जिन खे साह खणण में तकलीफ़ थी थिए पई, तक़रीबन 70% अहिड़ा केसिस आहिनि जिन खे बिना हॉस्पिटल वञण जे या बिना कंहिं डॉक्टर सां राब्तो करण जे, जेकॾहिं कंहिं डॉक्टर सां तव्हांजो वास्तो आहे टेलीफोनिकली तव्हां कंहिं डॉक्टर सां राब्तो करे सघो था त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। प्रायोरिटी यानी तरजीह इन शइ खे ॾियो त पंहिंजे कंहिं वेझे दोस्त डॉक्टर या मिट माइट डॉक्टर सां या जेको तव्हांजो फैमिली डॉक्टर आहे जंहिंसां जेकॾहिं तव्हांजो टेलीफोनिक रिलेशनशिप या वास्तो आहे त उन सां राब्तो करे ऐं उनखां पोइ तव्हां उनखां दवाऊं पुछी करे शुरू करे छॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजो टेलीफोनिक राब्तो कंहिं डॉक्टर सां मुमकिन न आहे त ऑनलाइन ट्रीटमेंट बि मौजूदु आहे। ऑनलाइन ट्रीटमेंट बि जेकॾहिं तव्हां वठो त अॼुकल्ह काफ़ी डॉक्टर्स मफ़ाद आमा जे लाइ व्हाट्सएप ते ऐं सोशल मीडिया ते काफ़ी दवाउनि जो ॾस ॾेई छॾियो आहे त बहितर आहे त इन क़िस्म जा सिम्टम्स जेकॾहिं तव्हां सम्झो था अपी अचनि था त उन क़िस्म जी दवाऊं वठणु शुरू करे छॾियो। ऐं जेतिरो थी सघियो त पाण खे आइसोलेट करे छॾियो, पंहिंजे घर वारनि खां, फैमिली मेम्बर्स खां पाण खे अलॻि करे छॾियो। शयुनि खे हथु लाइण खां एहतियात कयो ऐं घर जी जीअं दरवाज़नि जा हैंडल थी विया, टेलीविज़न जो रिमोट थी वियो या मोबाइल फ़ोन जंहिंजो इस्तेमालु हिक खां वधीक ॼणा कंदा हुजनि, जेकॾहिं तव्हांजो ज़ाती मोबाइल फ़ोन आहे त उनखे पंहिंजे हथ में रखो। ऐं जेकॾहिं घर वारनि मां कंहिंजो घरवारी ॿारनि या घरवारे या जंहिंजो बि मोबाइल हुजे त उनखे हथु लॻाइण खां गुरेज़ कयो। मतिलबु इहो त पंहिंजो ज़ाती शयूं सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में रखो। ऐं उनखां अलावा कोशिशि कयो त बाक़ी शयुनि खे सभिनि घर वारनि सां गॾु इस्तेमालु न कयो जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांखे कोरोना जा के सिम्टम्स आहिनि। हिकिड़ी शइ यादि रखो त जेके शुरूआती सिम्टम्स आहिनि तक़रीबन 70% सिम्टम्स अहिड़ा आहिनि जिन खे पाण होतो ट्रीट करे सघिजे थो पियो। ख़ुशाइंद ॻाल्हि इहा आहे त कोरोना में ख़ुदा न ख़ास्ता जेके डेथ यानी अमवात जो जेको रेशियो आहे कोरोना केसिस में उहो 2 खां 5% खां वधीक न आहे। ख़ुशाइंद ॻाल्हि इन करे त कुल 2 खां 5% ऐं उहो बि अहिड़ा मरीज़, अहिड़ा माण्हू जिन में ख़ुदा न ख़ास्ता कुझु वधीक बीमारियूं जंहिंखे मल्टी डिज़ीज़ सिंड्रोम बि चयो वेंदो आहे, जंहिंमें मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे कोई 2, 4 या 5 बीमारियूं आहिनि ऐं उन्हनि में जेकॾहिं क़ुव्वत मुदाफ़ियत अॻुवाट तमामु घटि आहे त उन्हनि में कोरोना जे करे ख़ुदा न ख़ास्ता जानी ज़ाया थियण जो चांस थी सघे थो। पर जेकॾहिं को सेहतमंद माण्हू आहे, जेकॾहिं उनखे का बि बीमारी कान्हे का त उनखे हर भरू परेशान थियण जी ज़रूरत कान्हे का, जो उनजा सिम्टम्स मल्टीविटामिन्स वठण सां या बुनियादी तौर ते डॉक्टर्स जेके दवाऊं ॾसनि पिया उहे दवाऊं वठण सां ई सिम्टम्स ख़तमु थी सघनि था। पर ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेतिरो थी सघे पाण खे ॿियनि खां परे रखो।
हिकिड़ी शइ यादि रखो त जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि दोस्त खे कोरोना जा सिम्टम्स आहिनि, तव्हां टेस्ट करायो आहे या न करायो आहे, जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांखे कोरोना जा सिम्टम्स आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त उहे सिम्टम्स तव्हांजा 4 5 या 2 3 या 6 7 या 8 ॾींहंनि या 14 ॾींहंनि में जेकॾहिं ख़तमु थी विया आहिनि ऐं तव्हांखे जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न पहुती आहे त इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां खां जेकॾहिं कंहिं माण्हू खे लॻनि कोरोना वायरस लॻे त उनखे बि को नुक़सानु कोन पहुचंदो, ईअं हरगिज़ बि कोन्हे को। जेकॾहिं तव्हांखे कोरोना वायरस सां जेकॾहिं को तकलीफ़ न पहुती आहे त तव्हां खां जेकॾहिं कंहिंखे लॻो ऐं उनजी क़ुवत मुदाफ़ित जेकॾहिं कमज़ोर हुई या जेकॾहिं उन माण्हू खे कुझु ॿियूं बीमारियूं हुयूं त उन बीमारीअ उन माण्हूअ में या तव्हांजे उन घर भाती या मिट माइट या वेझे अज़ीज़ प्यारे या दोस्त खे तमामु वॾो नुक़सानु थियण जा ख़दशात लाहक़ थी सघनि था, जो वंस अगेन डिपेंड थो करे पियो त उन जो क़ुवत मुदाफ़ित केतिरो मज़बूत आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेतिरो थी सघे पाण खे बंदि कमरे में महदूद न कयो, जेतिरो थी सघे खुली हवा में रहो, दरियूं खोले छॾियो, दरवाज़ा खोले छॾियो, हवा अचे वञे जीअं वधि खां वधि कोशिशि कयो त सनलाइट वठो, याने सिज जी रोशनी वठो। जेतिरो थी सघे कोशिशि कयो त कुझु फ्रूट्स खे पंहिंजी मेवनि खे पंहिंजे ग़िज़ा जो हिसो ज़रूरु बणायो, ख़ासि तौर ते आड़ू या अंब जी मौसम आहे अॼुकल्ह, त अंब जो जेको pH आहे उहो कोरोना खे फेवर नथो करे पियो ऐं अंब खाइणु तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। हिन सूरत हाल में कोशिशि कयो त ख़ुश्क मेवा कुझु न कुझु ज़रूरु वापरायो, कुझु न कुझु ख़ुश्क मेवा ज़रूरु वापरायो, जहिड़ो की अखरोट थी वियो, बादाम थी विया या खाजा थी विया या मूंगफलियूं बि वठी सघजनि थियूं या भुॻड़नि जो इस्तेमालु बि करे सघिजे थो। ख़ुश्क मेवा ज़रूरु वापरायो, प्रोटीन्स जो इस्तेमालु कयो, जेतिरो थी सघे देसी मुर्गी जी यखनी खे कारनि मिर्चनि में पचाए करे ज़रूरु इस्तेमालु कयो या नंढे गोश्त जी यखनी ठाहियो कारनि मिर्चनि में, उहा ज़रूरु वापरायो। विटामिन्स ऐं कैल्शियम्स ऐं प्रोटीन्स जो इस्तेमालु वधि खां वधि कयो ऐं कभी वॾा चांसिस आहिनि त वॾा इम्कानात आहिनि त इन्हनि शयुनि जे इस्तेमाल सां जेकॾहिं के सिम्टम्स तव्हां में आहिनि बि सही त उहे इनशाला 2-3 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदा। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त पाण खे ॿियनि खां बचायो ऐं पाण खां ॿियनि खे ख़ासि तौर ते बचायो, पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे दोस्तनि ऐं बाबनि खे या पंहिंजे ऑफिस वारनि खे पाण खां तमामु घणो बचायो। मास्क हर वक़्तु पाए रखो ऐं जेकॾहिं तव्हां में थोरा बि सिम्टम्स जेकॾहिं तव्हां में अपीयर थिया आहिनि, जेकॾहिं कुझु थोरियूं बि निशानियूं तव्हां में आहिनि त मास्क ज़रूरु पायो, मास्क हरगिज़ बि न लाहियो। उघाड़नि हथनि सां शयुनि खे छुहण खां गुरेज़ कयो, माण्हुनि सां हथ मिलाइण खां बिल्कुलु बि गुरेज़ कयो, नंढनि ॿारनि खे चुमण खां बिल्कुलु बि गुरेज़ कयो ऐं गाॾियुनि जे हैंडल्स खे लॉक्स खे हथु न लाहियो, दरवाज़नि जे हैंडल्स खे लॉक्स खे हथु न लाहियो, जो तव्हांखे का बि ख़बर कान्हे का त जंहिं शइ खे तव्हां छुई वरितो उनखे को ॿियो जेकॾहिं कंहिं ॿिए छुई वरितो ऐं उहो हथु हुनजो वात न कया अखियुनि ताईं हलियो वियो त उन में वॾा इम्कानात आहिनि त उनखे कोरोना पॉज़िटिव थी सघे थो या उनखे इन्फेक्शन थी सघे थो। त हिन वक़्तु सूरत हाल कुझु अहिड़ी थी वई आहे दोस्तों जो तक़रीबन हर माण्हू में कुझु न कुझु सिम्टम्स मौजूदु आहिनि, तक़रीबन माण्हुनि में। उन में बजाए परेशान थियण जे होश खां कमु वठणु ज़रूरी आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त कोशिशि कयो त तव्हांखे हॉस्पिटल ताईं न वञिणो पवे, छो जो हॉस्पिटल्स तक़रीबन सभई भरियल आहिनि, हॉस्पिटल्स में कोई जॻह कान्हे का ऐं जेकॾहिं जॻह आहे बि सही त उते वञणु इलाही ख़तरनाक आहे। सिर्फ़ु हिकु सूरत में हॉस्पिटल वञी सघिजे थो जो ख़ुदा न ख़ास्ता साह खणण में तकलीफ़ थिए या ऑक्सीजन जी ज़रूरत हुजे त हॉस्पिटल वञिजे, न त कोशिशि करे हॉस्पिटल न वञिजे ऐं पंहिंजा सिम्टम्स पाण घर में रही करे बि दूरि करे सघजनि था। पाण पंहिंजी मेडिकेशन बि करे सघिजे थी पई ऐं इवन दवाउनि खां घटि विटामिन्स सां ऐं खाधे पीते सां बि पाण खे ठीकु करे सघिजे थो। त कोशिशि कयो त बुख़ार खां बचण लाइ पैरासिटामोल जा मुख़्तलिफ़ ब्रांड्स आहिनि, पैरासिटामोल जो इस्तेमालु कसरत सां कयो ऐं जेकॾहिं पैरासिटामोल जे घणे इस्तेमाल जे करे तव्हां सम्झो त तव्हांखे मादे जी तकलीफ़ थिए थी पई त H2 रिसेप्टर एंटागोनिस्ट जेके एजेंट्स आहिनि या एंटासिड जेके एजेंट्स आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कयो पैरासिटामोल सां गॾोगॾु, जीअं तव्हांखे मादे जी
तकलीफ़ न थिए। ऐं हा ORS जो इस्तेमालु तमामु घणो कयो, नमकियात जो इस्तेमालु तमामु घणो कयो, कहवे जो इस्तेमालु तमामु घणो कयो, पाणीअ जो इस्तेमालु तमामु घणो कयो त जीअं तव्हांजे मादे खे तकलीफ़ न पहुचे। ऐं बुख़ार जी सूरत में पैरासिटामोल जो इस्तेमालु वधि खां वधि कयो। ऐं कंहिं टिपिकल दवाउनि या कंहिं अजीब क़िस्म जी पसारकिन दवाउनि जेके अॼुकल्ह इश्तिहार तमामु घणा हली रहिया आहिनि उन्हनि खां एहतियात कयो, जो अक्सर माण्हुनि में गुर्दनि जे मरीज़नि में ख़ासि तौर ते या जेके डिहाइड्रेशन जा मरीज़ आहिनि जिन जी जिस्म जो पाणी तमामु घणो निकिरी चुको हूंदो आहे, उन्हनि लाइ इहे जड़ी बूटियूं या इश्तिहारी दवाऊं ख़तरनाक साबित थी सघनि थियूं पियूं, छो जो उन्हनि जे बारे में तव्हांखे गाइड करण वारो कोई बि कोन्हे को, रुगो सोशल मीडिया ते एतबार करे उन्हनि दवाउनि जो इस्तेमालु करणु ख़तरनाक साबित थी सघे थो। पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि जो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो ख़्यालु कयो, पाण बि एहतियात कयो ॿियनि जो, ऐं पंहिंजो पाण बि एहतियात कयो ऐं पाण खां ॿियनि जो बि एहतियात कयो। वॾी महिरबानी, थैंक यू।